मेहड़ असिस्टेंट कमिश्नर मेहड़ गुलाम फातिमा घलो जी सदारत में 17 नवंबर का शुरू थींदड़ उड़ी ऐं रोबेला जे बचाव जी वैक्सीन बाबत गजाणी थी, जंहिंमें सेहत तालीम खाते जे आफ़ीसरनि मौज़िज़ीन शिरकत कई। गजाणी में 17 नवंबर का 29 नवंबर ताईं हलंदड़ उड़ी ऐं रोबेला खां बचाव जी क़ौमी मुहिम बाबत हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। गजाणी में सेहत खाते जे आफ़ीसरनि खे हिदायत कई वई आहे त हिन कैंप में 6 महीननि खां 5 सालनि जे ॿारनि खे उड़ी ऐं रोबेला जी बीमारी खां बचाव जी वैक्सीन कई वेंदी, जंहिं लाइ मुख़्तलिफ़ टीमूं ठाही वयूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि, स्कूलनि, सेहत मर्कज़नि, वैक्सीनेशन सेंटरनि, ॾोराहा इलाक़नि जे ॿाहिरां वैक्सीन कई वेंदी, उन लाइ इंतज़ाम कया विया आहिनि। हुजे त ॿारनि खे उड़ी, लाखड़ो ऐं माथा जी बीमारियुनि खां बचाव जी वैक्सीन आहे जेके लॻाई वेंदी, उन लाइ मुहिम जी तयारी कई पई वञे। ख़ासि करे तालीम खाते, मीडिया ऐं मस्जिदुनि में मुहिम बाबति आगाही ॾिनी वञे त जीअं ॿारनि खे हिन मर्ज़ खां बचाए सघिजे। गजाणी में सेहत मोहम्मद शाह रिज़वी, डॉक्टर मोहम्मद कुरैश डेरो, डॉक्टर मोहम्मद ईसा सोढर ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त गजाणी खां पोइ मुख्तियार खार ऑफिस खां मेन गेट ताईं रैली कढी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।